असां वटि सुवाल आहे त हिकु मुक़ामी इस्पताल फंड गॾु करण जे लाइ हिकु लॉटरी या राफ़ल मुक़ररु करे रही आहे ऐं उन में हिसो वठण जी फ़ी फ़र्द क़ीमत असांखे हिन इज़हार सां मिलियल आहे जेको आहे 5T+3। हाणे असांखे टी जूं मुख़्तलिफ़ वैल्यूज़ मिलियल आहिनि। हाणे असांखे ॻोल्हणो आहे त टी जी वैल्यू अगरि 1 आहे ऐं टी जी वैल्यू 8 आहे ऐं टी जी वैल्यू 10 आहे त छा जवाबु निकिरंदो। हाणे अचो सभ खां पहिरियों था चऊं टी जी वैल्यू 1 था पुट कयूं त असां वटि इक्वेशन आहे 5T+3 त मतिलबु टी जेका आहे उन में असां पुट कंदासीं 1 त मतिलबु 5 उन खां पोइ असां ॾिंगी ॾींदासीं छाकाणि त असांखे 5 ऐं 1 गॾु नथा लिखी सघूं ऐं उन खां पोइ असां 3 लिखंदासीं जोड़ में। हाणे असांखे अमलनि जी तरतीब जे क़ाइदे मुताबिक़ ख़बर आहे त पहिरियों असांखे ज़र्ब छॾाइणी हूंदी आहे त 5 खे 1 सां ज़र्ब कंदासीं त 5 ऐं उन खां पोइ 3 जोड़ में 5 ऐं 3 जवाबु ईंदो 8। हाणे अचो त ॾिसूं अगरि टी जी वैल्यू 8 हुजे हा त पोइ असांजे छा जवाबु अचे हा। त टी जी वैल्यू में असां 8 पुट करे था ॾिसूं त असांजी इक्वेशन साॻी आहे 5T+3। असां टी जी जॻह ते 8 पुट कंदासीं छाकाणि त टी जी वैल्यू 8 रखी आहे। हाणे उन खां पोइ असां जेके 3 जोड़ में आहिनि उहे साॻा ओड़ा जोड़ा लिखंदासीं। हाणे असांखे ख़बर आहे त पहिरियों ज़र्ब छॾाइबी त 5 8 असांखे जवाबु मिलंदो 40। उन खां पोइ 3 जेके जोड़ में आहिनि उहे ई लिखंदासीं त 40 ऐं 3 थींदा आहिनि 43 त असांजो ॿियों जवाबु अची वेंदो 43। हाणे टियों सुवाल था करे ॾिसूं जंहिंमें टी जी वैल्यू असांखे मिलियल आहे 10 त टी खे अगरि असां 10 खणूं त पोइ असांजो छा जवाबु निकिरंदो अचो ॾिसूं। त पहिरियां 5 लिखंदासीं उन खां पोइ टी जी वैल्यू असां लिखंदासीं 10 छाकाणि त हिन में असां टी जी वैल्यू 10 खई आहे। उन खां पोइ असां 3 जेका जोड़ में साॻा लिखी छॾींदासीं त 5 ज़रबिया 10 थी वेंदो 50 ऐं उन में 3 जेके जोड़ जा आहिनि उहे जोड़ींदासीं त 50 ऐं 3 थी वेंदो असां वटि 53 त असांजो जवाबु थींदो 53।